तकरीबूं टंडो आदम में भिटाई नगर में जारी आहिनि, जिते भिटाई जे राग ते PhD कंदड़ ताइवान जी उनजो इफ्तिताह कयो वियो आहे। हिन मेले में घोड़नि जी रेस, उन सां गॾु ढगनि जी गोहे भली बकरियुनि जी जेका असां ख़ूबसूरती जा मुक़ाबला, उन सां गॾु जेका सिंधी सकाफ़ती रांदा कोडी कोडी उनजा मुक़ाबला बि ॾिसण वटि आहिनि। इन हवाले सां आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, रांदीगरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। लतीफ़ साईं सिंध में हर जगह विया पियो, पर पोइ हुनजो हर ॿोलीअ में हुनजो कलाम बैत लिखियल आहे। सिंधी ॿोली छा लतीफ़े जा बैत उन्हनि जो दर्स ॾिनो आहे त बाबा ही पैगाम जेको अथव सो ही खणो, जीअं सिंध ज़िंदा आहे पर सिंधी ॿोली बि ज़िंदा। ही सकाफ़ती रांदि ॾे तवजो ॾींदो, जेके असांजूं सकाफ़ती रांदियूं मलाखड़ो आहे, कोडी कोडी आहे, या असांजी जेके ढगनि जी रेस आहे, घोड़नि जी रेस आहे, या ॿियूं जेके असांजी सकाफ़तियूं शयूं उन्हनि खे उजागर करण लाइ हीअ जेके मेला मलाखड़ा आहिनि इहे तमामु ज़रूरी आहिनि। हीउ सकाफ़ती मेलो हिकिड़ो सुठो पैगाम वञे थो त सिंध जी जेका सकाफ़ती रांदियूं आहिनि या सकाफ़ती जेके माग मकान आहिनि या तारीख़ी माग मकान आहिनि, उन्हनि बाबति जेका असां मालिकी करण जे लाइ अहिड़ा मेला लॻाइण खपनि जीअं जेका सिंधी तारीख़, तहज़ीब, कल्चर उहो ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाए सघिजे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, टंडो आदम।